सच्चाई अल्लाह जे रसूल सां सच्चाई, क़ुर सां सच्चाई। फरमाए तो अल्लाह ताला क़ुर पाक में, या अय्युहन्नास तक़ुल्लाह व कूनू मअस सादिक़ीन, ए इंसानो अल्लाह जो लिहाज़ रखियो, सचनि सां गॾु रहो, सचनि सां साथ ॾियो। भोलनि वांगुरु पिया नचंदे टपंदे भोलनि जे कतार में बीठा, ॿिया वरी अहिड़ा जो बेग़ैरती जी हद न आहे, बसि बेग़ैरती जी हद न आहे। छा चवां, सूअर खे पंहिंजे उन जे वक़्त में मादीअ जे जुस्त जे वक़्त में अचे, ॿिया बि कत थींदी आहे, जे कुतनि जी कत, पर कुता पाण में विढ़ंदा आहिनि, सूअर न विढ़ंदा आहिनि। हिक ॿिए खे बीठो उन्हनि खे बूथ मिलाईंदो, ख़ुशी पियो हुननि सां बीठो कंदो, हेॾी मां बि गॾु आहियां तव्हां सां। ऐं सूअर जी हालत इहा आहे। केतिरा माण्हू पंहिंजे उन घरनि जे अंदरि अहिड़ी सूअर जहिड़ी बेग़ैरती था रखनि पिया, वॾा वॾा जेके अमीर था ॾिसो पिया, ऐं जेके मोटर नौकारनि ते भॼंदे नज़र ईंदा अथनि, कॾहिं टोपला हूंदा अथनि, कॾहिं मथे घड़ा, इहे अक्सर बेग़ैरत आहिनि। हरनि हिननि जे होटल में रुलंदियूं, हुन सां नचंदी बीठी, हुन सां नचंदी बीठी, कॾहिं कारकर सां, कॾहिं कहिड़े सां, कॾहिं कहिड़े सां नचंदी, बेग़ैरत सूअरनि जहिड़ा ज़िंदगी दुनिया जे में। हाणे इन्हनि माण्हुनि ते क़ुर छो अचे? क़ुर आयो माण्हुनि जे करे सूअरनि ॾे आयो आहे, क़ुर आयो माण्हुनि जे करे भोलनि ॾे आयो आहे, क़ुर आयो माण्हुनि जे करे गिदड़नि ॾे आयो आहे, क़ुर आयो माण्हुनि जे करे बघड़नि ॾे आयो आहे, क़ुर आयो माण्हुनि जे करे हाथियुनि ॾे आयो आहे, क़ुर इंसाननि ॾे आयो आहे। इहे निकिरी विया इंसान। अल्लाह फरमाए थो, उलाइक कल अनआम बल हुम अज़ल सबीला, इहे जानवर आहिनि, जानवरनि जी बेइज़ती मां न कंदुसि, बल अज़ल सबीला, अञा बदतरीन गुमराह आहिनि। ख़ुदा सूअर जी बि बेइज़ती थो सम्झे, जेकॾहिं इन खे सूअर जे कतार में बीहारे, चए थो न अञा बदतर आहे, छो त सूअर जो त वज़ीफ़ो इहो आहे न, हिन जो त वज़ीफ़ो इहो कोन हो, त इंसान हो न। जेको पंहिंजो वज़ीफ़ो विञाईंदो, जेको पंहिंजी इज़त विञाईंदो, उहो बदकार थियो न। सूअर पंहिंजी इज़त कान विञाई आहे, सोणी बेग़ैरत आहे, हुनजी इज़त एतिरी आहे न। भोले इज़त कान विञाई आहे, टपा नचा ॾेई वेचारा कढी, मां ॿारनि जो वलर पैसो लॻाए, भोले पंहिंजी इज़त न विञाई आहे, माण्हू इज़त पंहिंजी विञाई आहे। घोड़े गॾु पंहिंजी इज़त कान विझाई आहे, हुनजी आहे इज़त एतिरी, माण्हू जो उन्हनि जहिड़ो थी पीअंदो हैवान, त पोइ कहिड़ी इज़त आहे माण्हू जी? अल्लाह फरमाए थो, उलाइक कल अनाम बल हुम अज़ल सबीला, जानवरनि जहिड़ा आहिनि। पोइ चए थो ईअं बि चवणु सही न आहे, अल्लाह ताला रद्द थो करे उनखे। पोइ कलाम उहो बि सही अथसि, हे बि सही अथसि, पर पोइ अञा रद्द थो करे त जे महसूसु थिए माण्हुनि खे, बल हुम अज़ल सबीला, अञा गुमराह, हो पंहिंजे रस्ते में पूरा आहिनि। हिन इंसानी रस्तो छॾे जानवरनि जो रस्तो इस्तेमालु कयो, जानवरनि पंहिंजो हैवानी रस्तो न छॾियो, तंहिं करे उहे हक़ ते ना कयो, इन हैवानियत में बि न हक़ ते आहे। माण्हू खे क़ुर जे ॿुधण खां पोइ जेकॾहिं ज़िंदगी में फेरो न आयो न, ख़तरो करे ईमान जो। क़ुर थो ॿुधे पोइ फेरो न आयुसि, सुबुह सां उथे त दिलि खे जाचे ॾिसे, पया जेको मां क़ुर राति ॿुधो उनजो असरु मुंहिंजे कल्ब ते आहे कोन्हे। गॾ खे विझ माकोड़ा कननि में, पोइ मथो ॾेई अथसि ॻंढे, त जे ॿीहर पोख ते न अचे, पोइ ज़ोर सां छंडे छंडे कनि ऐं छॾाए वेंदो आहे, पोइ माकोड़ा निकिरी वेंदा आहिनि, पोइ ख़ुशि वरी साॻो अचे पोख में बीह रहे। ईअं ईअं कनि छंडे पोइ माण्हू वरी बसि ओड़े जहिड़ो फ़र्क़ु महसूसु करिणो आहे। क़ुर ॿुधण खां बाद फ़र्क़ु महसूसु करिणो आहे, आया मुंहिंजे अंदरि तब्दील आई की न आई, पिछे मन रही की न रही, जे न रही त पोइ ख़ैरु कोन्हे साईं ईमान जो। अल्लाह करे छॾ असांजी ईमान सलामत रहे। अल्लाह ताला फरमाए, कुल शैइन फसलनाहु तफ़सीला, असां क़ुर जे अंदरि सभु शइ तफ़सील करे ॿुधायो आहे। कुल इंसान अलज़मनाहु ताइरहु फी उनुक़िही, हर हिकु इंसान खे गर्दन में पंहिंजे में अमल विधो आहे, जो लड़कंदुसि क़यामत जे ॾींहुं। हर कंहिंखे अमल गर्दन में हूंदा, हा, पर इहो त अमल गर्दन में थियो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस बयान फरमाइनि त मूंखे हिकिड़े माण्हू ॾिसण में आया, जो मर्दनि जे निड़नि ते औरतुनि जो अंगु लॻल, औरतुनि जे निड़नि ते मर्दनि जो अंगु चिंबड़ियल, ऐं उहो गंद पियो मथो बूथ ते हारजे। पुछियुमि त हे छा आहे? चयोसि इहे ज़ानी मर्द औरतूं आहिनि, हाणे यको इहो अज़ाब अथनि। सभु चयो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंब। मर्द वरी जेकॾहिं मर्दनि में मुकारो कनि, तिन जे लाइ त हिते क़ुर में सज़ा ई कान्हे। अञा जेकॾहिं ज़ानी मर्द औरत हुजे उनजे लाइ सज़ा आहे, कीअं त जेकॾहिं कुंवारा मर्द औरतूं आहिनि त 100 लकड़ हणनि, ऐं जेकॾहिं शादीशुदा आहे कोई हिकिड़ो ॿिन्ही मां या ॿई, त पोइ वरी उन्हनि खे मौत जी सज़ा आहे। हे आहे क़ुर जो फ़ैसिलो, मारे छॾियो। शेख फर्जुमा नकाल में अलाह जो अज़ाब आहे, उन्हनि खे सज़ा अची वई, पूरी थी वई। पर जेकॾहिं मर्द मर्द सां मुक़ररु थो करे न, तंहिंजी क़ुर में सज़ा अलाह ताला मुक़ररु न कई, छो त इन एॾो गुनाह कयो आहे, एॾो गुनाह आहे जो दुनिया जे अंदरि इन गुनाह जी सज़ा मापी नथी सघे। अलाह तबारक व तआला आख़िरत में हुनजे लाइ सज़ा मुक़ररु करे छॾी आहे, उते ॾींदुसि। हिन जहान में मापे नथी, केॾी बि सज़ा ॾियोसि। इमाम साहिब हुन फरमाए थो त हिनखे तमामु वॾो वण हुजे, उन ते चाढ़े ऐं पोइ मथां उछलियोसि, हेठो बि तीर हणोसि, माड़ीअ तां हेठि उछलियो, जीअं हेठि अचे किरे त जे हुनखे जो ॾाढो भॼे,
फरमाइनि था त जबल जे चोटीअ ते चाढ़े ऐं रिड़काए फिटी करे त थेड़ खाईंदो, ॿधी छॾियोसीं गोल करे, थेड़ खाईंदो 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 रतो वेंदी थी अचे कंधु वॼेसि किरी। पर वरी बि चए थो त बि अञा अज़ाब हुनजो आख़िरत जो कोन लथो। ज़ानीअ खे जेकॾहिं संसार करे, ज़ानी हिकिड़ो मर्द आहे, औरत आहे हिकिड़ी, ऐं शादीशुदा माण्हू आहे, ज़िना जो कमु थी पियो, अलाह न करे छॾ मुस्लमाननि में थी, ईअं अलाह न करे। मां इहा दुआ थो घुरां, पर तव्हांखे मसइलो थो ॿुधायां त पोइ जॾहिं हुननि खे सज़ा लॻी वई त बसि हिकिड़ो मर्द आयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माइल असलमी जी तहिरनी या रसूलुल्लाह तहिरनी, चई मूंखे पाक कजाए पाक कजाए। सहाबा किराम एॾा शानदार आहे, छह गुनाह थिया कुल नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि ज़माने में। पाक कजाए मूंखे पाक कजाए, गुनाहनि मूंखां एॾी बेज़ारी। आयो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमायो त छा आहे मालक? चई ज़नैत, मां हुअसि न ज़िना छाखे चइबी आहे? हेॾे करे मुंहुं कयूं हाली त वरी फिरी आयो, चई साईं ज़लम कला नफ़्सी ज़नैत, वरी हेॾे मुंहुं खणी कयूं, फिरी वरी हेॾे आयो त हेॾो 4 दफ़ा एराज़ फरमायो, मुंहुं मोड़ कयूं, ॼण 4 शायदि थी वयूं। फरमायो मां हुअसि न ज़िना छाखे चइबो आहे? तो शायदि हथु लातो हूंदो, भाॻो भाॻो खणी पातो हूंदी, छॾ बाबा जिल्द वञ हलियो, ईअं पिया चवनिसि त जंहिं वञी तोबा करे। मतिलबु इहो थी त न साईं मूंखे पाक करे, मूंखे छॾियो न मूंखे पाक करियो। एॾो बेज़ार थी वियो पाण खां, पंहिंजे गुनाह खां। पोइ फरमायोसि, पोइ ॻाल्हि की सॼी, पोइ फरमायो मारियोसि। पोइ धक हयूं त धक आख़िर इंसान खे तंग कयो, पथर सां पिया हणनि धक, वरी भॻो, हुन धक जॾहिं तंग कयोसि त भॻो। इक़रार हो थिए न हुनजो, बसि को शायदि त कोन वीचारे ते भॻो जो त माण्हू पिया डोड़ाए पियो। आख़िर को हिकिड़े हंधि को वॾो वॾो उठ जो पियो, जंग जो हणी वीचारे खे मारे थो, बसि कमु पूरो करिणो हो, एतिरो हुनखे मारणो त हुयो। नबी साईं फरमायो मारियोसि पथर हणी। पोइ जॾहिं मोटी आया त चयोसीं माए वठी भॻो, फरमायो हला तरक तूं ऐं छॾे जो रनो, भॼी वियो त छॾे वियो त भॼी वञा। चईसीं पोइ फलाणे आयो, सोचे धकु हईंसि, फरमायोसि लक़द ताब तौबतन मां वसियत फी समावात मिलनि, हेॾी हिन तोबहकी जो हिन ज़मीन खां आसमान ते जेको पोर आहे न, एॾी तोबहकी जो न पई मापे, हिते वधी वई तोबा हुनजी, तंहिं करे छो न छॾे ॾिनोसि। मालूम थियो त इन्हनि गुनाहनि जे लाइ बि बदिलो दुनिया में आहे। चोरीअ जे लाइ बदिलो त चोर जो हथु कपियो, ज़िना जो बदिलो त मारे छॾियो, कौरो माण्हू त 100 लकड़ो हणो, शराबी आहे त 80 लकड़ो हणो। इहे आहिनि कानून, कानूनी गुनाह जिन जूं सज़ाऊं। पर इहा जेका मर्द जो कारो मुंहुं आहे न, सो मर्द जे कारे मुंहं जे लाइ हिन दुनिया जे अंदरि सज़ा कान्हे, जेतिरियूं सज़ाऊं ॾियो सभु घटि, अलाह वरी जुदा आख़िरत में सज़ा रखी आहे हुनजी। अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे बख़्शे नथो सघिजे, मुस्लमान अहिड़ियुनि ॻाल्हियुनि खे बख़्शे नथो सघे। ऐं मुआशिरे में अहिड़ी ग़लती थी वञे त हिकदमि जे लाइ क़दम खणणु घुरिजे। ईअं न थिए त ठहे वञी दूर पाए, वरी हुन सां मिलो ॻाल्हाइणु ॻाल्हाइणु ख़ुशि था कयूं, ईअं न थिए। तॾहिं त अलाह ताला फरमाए हर हिकु इंसान खे गर्दन में पियल हूंदो गठु, जेको कंहिं माण्हू जे घर रुॻो ॾिसे थो, कंहिं ज़ाइफ़ां ते रुॻो नज़र थो करे, इहो सभु फी आयुनिहिल आनोको, फरमाइनि था त सीहो रिजाए अखियुनि में पटींदसि, जेको माण्हू कंहिं ज़ाइफ़ां ते रुॻो नज़र थो करे। ऐं जेकॾहिं कंहिंजी को गिला थो वेही ॿुधे, समाऊन लिल कज़िब अकालून लिस्सुहत, अलाह क़ुर में फरमाए थो त गिला ॿुधंदड़ ऐं हराम खाईंदड़, जेके गिला ॿुधंदड़ आहिनि, इहो सभु फी उज़नैहिल आनोको, फरमाइनि था त हुनजे कननि में सीहो पटे भरे वेंदो अंदरि। गरम सीहो कंहिंजे कन में विझो त सही रिजाए, अहिड़ी हालत बुरी। समाऊन लिल कज़िब अकालून लिस्सुहत, हराम खाईंदड़, कननि खे बि हराम खाराईंदड़, पेट खे बि हराम खाराईंदड़। अलाह ताला से रहम फरमाए। अदा क़ुर शरीफ़ असां इंसाननि ॾे आयो आहे, क़ुर हैवान ॾे कोन आयो आहे। जेको क़ुर खे छॾींदो, अलाह ताला फरमाए थो त हैवाननि जी मां बेइज़ती न कंदुसि, हैवाननि खां बि ज़लील तरीन बदतरीन शख़्स आहे उहो, भल त वॾेरो हुजे, भल त अमीर हुजे, भल त हाकिम हुजे, भल त चीफ मार्शल आहे, पर अलाह ताला सूरनि खां बदतर थो करे जे क़ुर खे छॾी त। पर जेकॾहिं हिकिड़ो ग़रीब आहे, चोड़ो आहे, हिकिड़ो ईअं मलेच्छो आहे, गंदो मेरो आहे, मन में सालिह मिन ज़करिन औ उनसा वहो मोमिन फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा वलनजज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। मर्द हुजे त औरत हुजे, जेको बि नेकीअ जो कमु करे, ईमान शर्त आहे, ईमान अथसि नेकी जो कमु करे थो, फलनुहयियन्नहु हयातन तय्यबा, असां हुनखे हयाती बख़्शीदासीं, बहितरीन तय्यब हयाती, दुनिया जे अंदरि बि ख़ुशि गुज़ारींदो, अलाह सां राज़ी हूंदो, आख़िरत क़ब्र में बि ख़ुशि गुज़ारींदो, हशर में ख़ुशि गुज़ारींदो, पुरसरात ते ख़ुशि गुज़ारींदो, जन्नत में आराम सां पहुचंदो, नबी जी शफ़ाअत खे हासिल कंदो, सलामुन तिब्तुम फदखुलूहा ख़ालिदीन, अलाह जो सलाम ईंदो, ख़ुशि रहो हमेशह रहो, मुंहिंजो सलामत आहे। इहा माण्हू खे ज़िंदगी नथी वञे, नफ़्स जे चवण ते, शैतान जे शरारत ते, उते पुछण कमनि में माण्हू काए पियो।
अलाह ताला असांखे हिन हयाती में चीर जहान में तौबा जो मोकिलियो अथव। हा तौबा बि वॾी शइ आहे। जेको गुनाह को तौबा थो करे गुनाह ॿिया हलिया। जेकॾहिं ग़लती आहे त हुनखे ग़लती खे छॾे ॾे, बुछड़ाई आहे त हुन बुछड़ाई खे छॾे ॾे। जेकॾहिं का गुनाह थियल आहे त हुनखां तौबा करे। अलाह ताला थो फरमाए, नबी पाक थो फरमाए, अलाह जो रसूल फरमाए थो त ताइब मिन ज़ंब कम अल्लाह ज़ंब लहू, ॼण गुनाह कोन्हे बसि। अलाह ताला हुनजे गुनाह अमल नामे खे दुआरे फिटी कंदो, चवंदो मुंहिंजे हिन नबी जे उम्मत जो अमल नामो धोई छॾियो। क़यामत जे ॾींहुं मथां शर्मिसार थिए, माण्हुनि जे बदअमली खे ॾिसी चवंदा त तूं बि अहिड़ो चङो मुड़ुसु लिखिया पिया थी पर लीको आयल थी तौबा कई थी। अलाह फरमाईंदो क़यामत बि जॾहिं चवंदो हा मुक़रउ किताबी आहे, अचो मुंहिंजो अमल नामो पढ़ो। पोइ जो खोले पढ़ंदसि त लीक ॾिनल जो रक़म थिए हर को पढ़ंदो न, लीक ॾिनल रक़म हर को पढ़ी सघंदो आहे। अलाह ताला हुनखे दुआरे छॾींदो त दोस्त जी शर्मिसार न थिए, उते नवां अमल चङा लिखी छॾे ॼण त पना ई नवां। अहिड़ो अलाह सतारा फरमाए उन माण्हू जो ईमान बि ज़ायो थी वियो। जो माण्हू गुनाह करे थो, अलाह हुनखे वरी बि अलाह एॾो महिरबानी जो पंहिंजे सतारी चादर में ढकेसि थो, पर उहो बेहया वरी हुनखे ॿुधाईंदो हुते, हुनखे ॿुधाईंदो हुते, हुनखे ॿुधाईंदो हुते। पोइ अलाह जे सतारी जी चादर खे फाड़े चाक करे थो निकिरे। अहिड़ो बेहया शख़्स त मन जीअं अलाह ताला फरमाए माना तौबा करे त खणी होॾे मां ढके थोमांसि, वरी आख़िरत में बि ढके छॾियांसि। दुनिया में ढके थोमांसि, आख़िरत में ढके छॾियांसि। दुनिया में हिनजे गुनाह जी कंहिंखे ख़बर कान्हे, आख़िरत में बि अमल नाम साफ़ करे छॾियांसि, कंहिंखे ख़बर न पए। मां बानो तौबा की मामिलो साफ़। सभु चयो अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व तूबु इलैहि, अस्तग़फिरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबि व तूबु। अलाह ताला तो नुख़रिज लहू यौमल क़ियामत किताबन यल्क़ाहु मनशूरा। अमल नामो हुनखे ॾींदासीं खुलियल अचे मिलंदो हथ में। इक़रा किताबक कफ़ा बिनफ़्सिकल यौमा अलैका हसीबा। हे पंहिंजो दफ़्तर पढ़ो, तुंहिंजे हिसाब जे लाइ इहो काफ़ी आहे। मन इत्तदा फइन्नमा यहतदी लिनफ़्सिही, जेको हिदायत थो वठे पंहिंजे नफ़्स जे लाइ हिदायत थो वठे, अॻे में नफ़ो हिनखे पाण खे थींदो। अलाह वटि इज़त वारो, मोमिन इज़त वारो, पंहिंजे नफ़्स वटि ख़ुदि इज़त वारो। उहो उन माण्हू जो नफ़्स बि ज़लील अथव जेको गुनाहनि में गिरफ़्तार आहे। नफ़्स ख़ुदि हुनखे लानत कंदो आहे त मतिलबु तूं गुनाह कया आहिनि जो मूंखे बि तिबाह करे छॾियो थी। जेको गुमराह थींदो भला पंहिंजे नफ़्स ते विझंदो, भला तजुर्बा ख़ुराक कोई कंहिंजो गुनाह न खणंदो आहे, हिकिड़ो पंहिंजे टंग सां पातल हूंदो। अलाह तो फरमाए अज़ाब ईअं न मोकिलींदासीं मुल्क ते। आम मुल्क में गुनाह थी वियो, वॾेरा बि गुनाह वारा, हारी बि गुनाह वारा, नारी बि गुनाह वारा, बाज़ारी बि गुनाह वारा, सभु गुनाह वारा थी विया। हाणे अलाह ताला जो फरमाए इन मुल्क ते बादशाह खां वठी वज़ीरनि खां वठी अमीरनि वकीलनि फ़क़ीरनि खां वठी सभिनी में जुर्म 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 थी वियो। ॾिस त के नशाई, के भंगोरा, के कहिड़ी हालत में, के कहिड़ी हालत में, के काठियूं फोड़ियूं हुनजे पाड़ में सॼो कोई बीठा आहिनि, के ताबूत ठाहे हुनजे ख़ुदा मिनतूं घुरनि। ईअं मुल्क जे अंदरि तिबाही अची वई आहे बेफ़रमानी जी। अलाह फरमाए ईअं अज़ाब न मोकिलींदा आहियूं, कॾहिं मोकिलींदा आहियूं अज़ाब हता नबास रसूल आहे जेसिताईं असां पंहिंजो कासिद मोकिलियूं। कासिद अचे मुंहिंजो क़ुर ॿुधाईंदो, उन्हनि खे गुनाह खां झलींदो ऐं रोकींदो। अमरना मुतरफीहा, उतां जा इज़त वारा माण्हू, उतां जा वॾेरा माण्हू, उन्हनि जा सखर माण्हू, पाड़े जा चङा माण्हू, उन्हनि सभिनी वटि क़ुर मोकिलींदासीं, शरीयत मोकिलींदासीं। अमरना अमरना माना अरसलना अमर शरीयत तफ़सील करे हिनजो अमरना जो माना शरीयत जो अमर उन्हनि मोकिलींदासीं।